अस्सलाम वालेकुम। 30 टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़ एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी क़ौमी इदारनि ख़िलाफ़ नफ़रत अंगेज़ मुहिम जी सख़्त मज़म्मत करे छॾी। आसिफ अली ज़रदारी मुहिम खे एहतिसाब खां बचण लाइ कोशिश करार ॾेई छॾियो। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान क़ौमी इदारनि ते हमलावर थी रहियो आहे। सज़ा खां बचण लाइ इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिश करे रहियो आहे। उन अमल खे बर्दाश्त न कयो वेंदो। इक़्तिदार मां बेदख़लीअ बाद इमरान ख़ान ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। नफ़रत अंगेज़ मुहिम एहतिसाब खां बचण जी हिक किरियल कोशिश आहे। इक़्तिदार जी लालच में इमरान ख़ान समूरियूं हदूं पार करे रहियो आहे। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जंहिं पासे वञे पियो इहा मुल्क खे हिकु भेरो ॿीहर ॿ टुकड़ा करण जी साज़िश लॻे थी। क़ौमी इदारनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ट्रेंड हलाया पिया वञनि। इमरान ख़ान नफ़रत फैलाइण न रुॻो पाकिस्तान पर क़ौमी इदारनि जो बि नुक़सान करे रहियो आहे। इदारनि खे बदनाम करण जी मुहिम पाकिस्तान जी सलामती लाइ ख़तरनाक आहे। इमरान जे इदारनि खे बदनाम करण जी मुहिम जो फ़ाइदो दुश्मन क़ुवतुनि खे थींदो। पाक फ़ौज खे सियासत में घुलण जी कोशिश मुल्क सां खेॾाड़ जी मुतरादिफ़ आहे। पागलपणे जो शिकार इमरान आइन खे पामाल करण ते संदरो ॿधी बीठो आहे। इमरान न्याज़ी फ़ौज खे तक़सीम करण जी साज़िश करे रहियो आहे। सिंधुअ में कोटड़ी बैराज वटि पाणी जी खोट बरक़रार। सिंधु नदी में पाणीअ बदिरां वारी वारी उॾामण लॻी। पाणीअ जी खोट 55 सैकड़ो खां वधी वई। कंट्रोल रूम जो चवणु आहे त कोटड़ी बैराज वटि अप स्ट्रीम में पाणीअ जो वहिकिरो 4845 क्यूसिक रहिजी वियो आहे। डाउन स्ट्रीम में पाणीअ जो वहिकिरो 200 क्यूसिक रहिजी वियो। कोटड़ी बैराज वटां निकिरंदड़ चइनी कैनालनि में पाणी न हुजण जे बराबरि रहिजी वियो। वज़ीर आज़म खंड ॿाहिरि मोकिलण ते पाबंदी लागू करे छॾी। मुल्क में खंड ज़ख़ीरो करण ऐं क़ीमत मुस्तहकम रखण लाइ वज़ीर आज़म वॾो फ़ैसिलो करे छॾियो। वज़ीर आज़म चयो आहे त अवाम जी ज़रूरत खे पहिरीं पूरो करे क़ीमत मुस्तहकम करणु आहे। वज़ीर आज़म खंड ॿाहिरि मोकिलण ते पाबंदी लागू करण सां गॾु स्मगलिंग ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जो हुकुम ॾेई छॾियो। ज़ख़ीरो कंदड़नि ऐं नाजाइज़ मुनाफ़ेख़ोरनि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जी हिदायत। आरिफ अलवी पाकिस्तान तहरीक इंसाफ जो पुरज़ो बणिजी वियो आहे। सदर आइनी ऐं क़ानूनी भञगड़ियूं कयूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त आरिफ अलवी ख़िलाफ़ आइनी पिटीशन बि दाख़िल करे सघिजे थी, पर हुन आइनी पिटीशन जे मामले ते सब्र ऐं तहमुल जी पॉलिसी इख़्तियार करे रखी आहे। अॻूणी हुकूमत तोस सां सस्ते तेल ऐं गैस जो को मुआहिदो नाहे कयो। तहरीक इंसाफ जो कमु कूड़ ॻाल्हाइण आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत अटे ते सब्सिडी ॾे, ॿी सूरत में वफ़ाक़ी हुकूमत थींदी। अमेरिका सुपर पावर आहे, उन सां बिगाड़ नथा करे सघूं। एटमी धमाकनि वक़्तु नवाज़ शरीफ़ मुल्की वक़ार ख़ातिर अमेरिका खे एब्सोल्युटली नॉट चयो, पर तरीक़े सां क्लिंटन खे जवाब ॾिनो। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सदारती रेफरेंस ते ॿुधणी। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच सदारती रेफरेंस ते ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान रिमार्क्स ॾींदे चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल चयो आहे त आर्टिकल 63A जी तशरीह आइनी मामिलो आहे। सुप्रीम कोर्ट आर्टिकल 63 जी तशरीह कंदी। भले अदालत ते तनक़ीद थिए, पर हू आइनी ज़िम्मेवारी पूरी कंदा। पार्लियामेंटी जमहूरियत लाइ आर्टिकल 63A जी तशरीह ज़रूरी आहे।
PTI खे शायद अदालतुनि ते इतमाद नाहे। अवामी जलसन में रोज़ चयो वञे थो त अदालतूं रात जो छो खुलियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतहर मिनल्ला चयो आहे त सियासी बयानियो ठाहियो वेंदो आहे त अदालतूं कंहिंजे चवण ते खुलियूं आहिनि। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार हनीफ़ अब्बासी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी दौरान अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद अदालत में पेश थियो। चीफ जस्टिस शेख रशीद खे रुस्टम ते घुराए चयो त जलसन में अदालतुनि ते इल्ज़ाम तराशी अफ़सोसनाक आहे। छा PTI खे इस्लामाबाद हाई कोर्ट ते एतमाद नाहे? जेकॾहिं इमरान खान जो एतमाद नाहे त बतौर चीफ जस्टिस हू माज़रत करे केस कंहिं ॿी अदालत खे मोकिले थो छॾे। हिन अदालत में लापता माण्हुनि बलोच शागिर्दनि जा केस आहिनि। अवाम जो एतमाद ख़राब न कयो वञे। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 4 वॻे थींदो। इजलास जी एजेंडा जारी कई वई। एजेंडा मूजिब नाणे वारो वज़ीर मुफ्ता इस्माइल मालियाती ऐं कर्ज़ पॉलिसी जनवरी 2022 में पेश कंदो। इजलास में बजट जाइज़ो रिपोर्ट पेश कई वेंदी। एजेंडा मूजिब इजलास में तरक्की रिथाबंदी जो वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल शुमारियात बाबति तरमीमी ऑर्डिनेंस पेश कंदो। EOBI जी पिटीशन में वाध न थियण सबब ध्यान तलब नोटिस भी एजेंडा में शामिल आहिनि। इमरान खान खे अवाम जी अदालत में जवाब ॾियणो पवंदो। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ चयो आहे त पाकिस्तान जा दोस्त मुल्क इमरान खान जे करे नाराज़ थिया। इमरान न्याज़ी इदारनि ते तनक़ीद करे रहियो आहे। इमरान न्याज़ी साज़िश करे रहियो आहे। इमरान खान जेकी वाइदा कया सभु पूरा निकिता। सदर आरिफ अलवी इश्तरोसाफ जे अटॉर्नी जनरल तौर मुक़ररी की मंजूरी ॾेई छॾी। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद खान जी इस्तीफ़ा ॾियण बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इश्तरोसाफ खे अटॉर्नी जनरल मुक़रर करण जी समरी सदर आरिफ अलवी खे उमाणी हुई। सदर आरिफ अलवी इश्तरोसाफ जे अटॉर्नी जनरल तौर मुक़ररी जी मंजूरी ॾिनी। मौसमियात खाते कराची में सुभाणे खां सख़्त गर्मीअ जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची समेत सॼे सिंध में हीट वेव जो ख़दशो आहे। सिंध जा अक्सर इलाइक़ा गर्मीअ जी लपेट में रहंदा। कराची में गर्मी पद 35 खां 37 डिग्री ताईं पहुचण जो इम्कान आहे। लाहौर में मौसम ख़ुश्क ऐं गरम रहंदी। गर्मी पद 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान आहे। बलूचिस्तान जा अक्सर इलाइक़ा गर्मी जी लपेट में रहंदा। गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में बि मौसम ख़ुश्क ऐं गरम रहंदी। मुल्क में कोरोना विघे का भी फौतगी साम्हूं न आई। सिहत जे क़ौमी इदारे NIH मुल्क में गुज़िर 24 कलाकनि दौरान कोरोना जा 64 केस ज़ाहिर थियण जी तस्दीक करे छॾी। हाकारी केसनि जी शरह 0.49% रही। NIH मूजिब कोरोना में वरतल इलाज हेठि 92 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी आहे। रियासती भरिसां मासात फायरिंग करे मासात खे क़त्ल करे छॾियो। लाखा रोड थाणे जे हद में ॻोठ अली मोहम्मद मगरियो में 40 वरनि जे नज़र मोहम्मद ख़ासकेली ते संदसि मासात सिकंदर ख़ासकेली मुबैना तौर फायरिंग करे ॾिनी। गाज़ी ॾिनो ख़ासकेली वासी नज़र मोहम्मद ख़ासकेली मौक़े ते ई मारिजी वियो। क़त्ल जो कारण मालूम न थी सघियो। वाक़े बाद जवाबदार फ़रार थी वियो आहे। लखी गुलाम शाह घरू अणबणत तां भाउ फायरिंग करे भाउ खे क़त्ल करे छॾियो। रुस्तम थाणे जे हद ॻोठ सोढो कमालाणी में मां बख़्श कमालाणी पंहिंजे 12 वरनि जे भाउ रज़ा मोहम्मद कमालाणी खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो। पुलिस पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।
मटियारी भरिसां ट्रैक्टर ट्राली ऐं कार में टक्कर, 2 ॼणा हयाती विञाए वेठा। क़ौमी शाहराह ते थियल हादिसे में क़ाइमुद्दीन लाखो ऐं मुमताज़ कलोड़ो थॾे ते फ़ौत थी विया। 2 ॼणा अरसलान ऐं अहमद रज़ा ज़ख़्मी थी पिया। फ़ौतनि जा बड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अॼु रूस तरफ़ां यूक्रेन ते वॾो हमलो करण जो ख़दशो, सॼी दुनिया जूं नज़रूं खुपी वयूं। रूस यूक्रेन जे ओभर शहर पोपानसना ते कब्ज़ो करे वरितो। ओभर ऐं ॾखण इलाक़नि में बि मिसाइल केराया विया। खारकीव में रूसी फ़ौज जे हमले में जानी नुक़सान जा इतला। G7 मुल्कनि जो रूसी तेल ते मरहलेवार पाबंदी लागू करण जो ऐलान। अमेरिकी सदर जो बाइडेन G7 अॻुवाणनि जी यूक्रेनी सदर सां वीडियो कॉन्फ्रेंस। अमेरिका तरफ़ां रूस ते नयूं पाबंदियूं लागू। 3 रूसी टीवी स्टेशन्स, ग्रेस बैंक ऐं अकाउंट फर्म्स ते पाबंदियूं। बरतानवी वज़ीर आज़म यूक्रेन जी वधीक मदद करते ज़ोर भरियो।